रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम ऐं सलाम। मुफ़्ती साहब जी ख़िदमत में अर्ज़ु आहे त छा एतिकाफ़ में वेझी सघिजे थो या न? अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वसलामुन अला इबादिहिल्लज़ीन इस्तफ़ा अम्मा बाद। एतिकाफ़ में वेंझी सघिजे थो या न, त वेंझण जा क़िस्म आहिनि। जेकॾहिं जनाबत जे लाइ वेंझे थो, मिसाल तौरु एतिकाफ़ जे दौरान जनाबत वारो थी वियो, सिंधीअ में तड़ वारो थी वियो, त पोइ त वेंझण लाज़िम आहे, ज़रूरी आहे। मस्जिद मां निकिरी ऐं वेंझी ईंदो, मस्जिद में वेहण ईअं जाइज़ कोन्हे। बाक़ी हिन दौर जे अंदरि जीअं सख़्तु गर्मी आहे ऐं माण्हू थधिकार हासिलु करण लाइ वेंझे, त इहो जाइज़ न आहे, यानी बग़ैर ज़रूरत जे इहो ॿाहिरि निकिरणु आहे। बाक़ी इन जे लाइ उलमा हिकिड़ो हीलो बयानु इहो कयो आहे त जेकॾहिं उहो पेशाब ते वञे थो, त पेशाब वाला उहा हाजत तबैया हुआ, ऐं तबैया हाजत ते वञण जे दौरान, तबैया हाजत जे वञण जे दौरान जेकॾहिं उहो माण्हू वुज़ूअ जेतिरो टाइम वुज़ूअ में लॻे थो, ओतिरो टाइम जेकॾहिं वठे या उनखां घटि टाइम वठे ऐं पंहिंजे जिस्म ते पाणी नाहे छॾे, त पोइ को हर्ज कोन्हे। बाक़ी मुस्तक़िल तौर ते ग़ुस्ल जे लाइ, थधिकार हासिलु करण जे लाइ एतिकाफ़ मां ॿाहिरि निकिरणु जाइज़ न आहे। साईं मुफ़्ती साहब जी ख़िदमत में अर्ज़ु आहे त जेकॾहिं मोतकिफ़ यानी एतिकाफ़ करण वारो पेशमाम आहे त छा उहो तरावीह या नमाज़ पढ़ाए सघे थो? मोतकिफ़ निमाज़ पढ़ाए सघे थो, अज़ान ॾेई सघे थो, तरावीह पढ़ाए सघे थो, हर उहो कमु जेको नेकी आहे उहो करे सघे थो। साईं मुफ़्ती साहब जी ख़िदमत में अर्ज़ु आहे त जेकॾहिं मोतकिफ़ हिकिड़ी मस्जिद में आहे ऐं तरावीह में क़ुर करीम जी ख़तम ॿुधण जे लाइ ॿी मस्जिद में वञी सघे थो या न? तरावीह जे लाइ पंहिंजी मस्जिद मां मोतक़फ़ मां यानी एतिकाफ़ वारी जॻह मां मोतकिफ़ जे लाइ निकिरणु जाइज़ न आहे। जेकॾहिं निकितो त हुनजो एतिकाफ़ फासिद थी वेंदो, पंहिंजी मस्जिद में तरावीह पढ़े।